हम सिर्फ अताइयों को बंद कर रहे हैं, क्विकरी को बंद करें। और जहाँ तक आपने बात पूछी है गवर्नमेंट ऑफ सिंध की, तो गवर्नमेंट ऑफ सिंध की तरफ से, हमारे हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से, आप अभी काजी अहमद में जाएं, आपको वहाँ पे लॉट ऑफ डॉक्टर्स, मेल डॉक्टर्स, फीमेल डॉक्टर्स, कुत्ते के काटने की वैक्सीन, हर वैक्सीन आपको मिलेगी। न आए रोज़ असांजा माण्हू मरंदा, तव्हांजो DHO डांस कंदो हिते मायुनि सां, किथे त तव्हांजो को कमु कंदो त ही जेके असांखे एमरजेंसी में राति जो फोन कयो था तॾहिं बि पहुचनि था, जेॾी महिल अचो था ओॾी महिल पहुचंदा। तव्हां मूंखे ॿुधायो कहिड़ो तव्हांजे अस्पताल में कमु थो थिए, मूंखे इहो ॿुधायो। ऐं ॿुधो, जेकॾहिं ईअं आहे त पोइ ही जेके ॿुधो हिकिड़ी मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो त जेको होम्योपैथिक जो सर्टिफिकेट आहे उनखे तव्हां बंदि करायो न, जंहिंजे तहत ही सेंटर था हलाइनि, तव्हां पहिरीं उहो त बंदि करायो। जेकर उहो तव्हांजो वैलिड आहे पोइ हिननि जे छाजे करे तव्हां ते सील था कयो, इहो पहिरीं क्लियर त कयो न। तव्हांजी अस्पताल में कोई इलाज असांजो कोन थो थिए, कुते सां असांजो माण्हू मरियो थो वञे, असांजे पेट जे सूर जे करे माण्हू मरे थो, नथो मरे त मां तव्हांखे सबूत ॾियां। तव्हांजो DHO तव्हांजा डांस थो करे ऐं तव्हां 33 लख रुपया वठी करे जेका मनपसंद छोकिरी आहे उन सां वञी डांस थो करे, न हूंदो मां तव्हांखे सबूत ॾींदुसि। जेकॾहिं तव्हां मां कूड़ा त मूंखे फांसी ॾियो, जेकर तव्हां कूड़ा त तव्हां सां इहो हशर थियणु घुरिजे। फॉल्ट तव्हां में न, असां में न आहे, न हिननि में। हाणे जिते तव्हां चयो ॿी जेके दोस्त असांजो राति जो मां बि डॉक्टर आहियां, तव्हां बि मुंहिंजा भाइर आहियो, तव्हांखे का तकलीफ़ थिए थी कुझु बि थिए थो तव्हां नवाब शाह खां तव्हां वटि मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, सॼी संगत ॿुधे थी, आऊं तव्हां ॾींदुसि जेको तव्हांखे पर्सनल DHO छा थो चवे, जॾहिं मूं चयो सही माण्हू मरी वियो चए थो जो तुंहिंजे करना आहे कर, जॾहिं वीडियो हलाई त मां पोइ फाटींदसि, पोइ एजेंसियुनि खां फोनूं थो कराए। छो केतिरी फोनूं आयूं तव्हांखे, एजेंसियुनि खां फोनूं कोन आयूं, सरेआम आयूं। मां नाला बि खणंदो उन्हनि जा, जिन एजेंसियुनि खां तव्हां फोनूं करायो, जिथे बि तोखे ज़रूरत पवंदी मां तो वटि पहुचंदसि। जेतिरो मुंहिंजो साथी आहे ॿुधायो था भाई, नंबर ॿुधायो मूंखे, मां तव्हांखे ॿुधायां थो, नंबर ॿुधायो। नालो डॉक्टर अमजद भटिया, मां तव्हांखे नंबर ॿुधायां थो, मां तव्हांखे नंबर ॾियो पंहिंजो, मां ॼाण थो। सिंध जे सरकारी अस्पतालनि में इलाज जूं सहूलतूं अणलभ सिर्फ़ु पैसा कमाइण लाइ हर रोज़ नवां ड्रामा रचाया वञनि था। डिस्पेंसरनि जे क्लिनिक खे बंदि करे रिश्वत वठी वरी खोलियो वञे थो, जॾहिं त डिस्पेंसर सरकारी अस्पतालनि में डॉक्टर थी करे डिस्पेंसरियूं बेसिक हेल्थ यूनिट ऐं रूरल हेल्थ सेंटर में इलाज कनि त उहे सही आहिनि। जेकॾहिं उहे एमरजेंसी में ड्यूटियुनि खां पोइ प्राइवेट प्रैक्टिस कनि त उहो गुनाह अज़ीम थियो वञे, जॾहिं त MBBS सरकारी डॉक्टर वरी लखीं रुपया पघार खणी सॼो ॾींहुं पंहिंजे प्राइवेट सेंटरनि ते आवाम ऐं मरीज़नि खे ॿिन्ही हथनि सां लुटीनि था। अफ़सोस जे असांजे हुक्मरान खे पॉलिसियूं ठाहिण थियूं अचनि जंहिंमां आवाम खे को फ़ाइदो हासिल थी सघे। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।